वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वेझो साथी काज़ी इजाज़ पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। काज़ी इजाज़ घरां निकिरण बाद गुम थी वियो। हिन वक़्त ताईं संदसि को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त गुम थी वियल काज़ी इजाज़ वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा माली मामला ॾिसंदो हुयो। वारसनि पुलिस तोड़े दोस्तनि बि काज़ी इजाज़ जी गुमशुदगी बाबति का तस्दीक न कई आहे। अहम ख़बर खां अवांखे नाज़रीन आगाही ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वेझो साथी काज़ी इजाज़ पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। काज़ी इजाज़ घरां निकिरण बाद गुम थी वियो। हिन वक़्त ताईं संदसि को बि ॾस पतो न मिलियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त गुम थी वियल काज़ी इजाज़ वॾे वज़ीर मुराद अली शाह जा माली मामला ॾिसंदो हुयो। अवांखे आगाही ॾियूं पिया आम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वेझो साथी काज़ी इजाज़ पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। काज़ी इजाज़ घरां निकिरण बाद गुम थी वियो। हिन वक़्त ताईं संदसि को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। ज़रियनि मूजिबि गुम थी वियल काज़ी इजाज़ वॾे वज़ीर मुराद अली शाह जा माली मामला ॾिसंदो हुयो। वारसनि पुलिस तोड़े दोस्तनि बि काज़ी इजाज़ जी गुमशुदगी बाबति का तस्दीक न कई आहे। अवांखे अपडेट कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वेझो साथी काज़ी इजाज़ पुरसरार नमूने गुम थी वियो आहे। काज़ी इजाज़ घरां निकिरण बाद गुम थी वियो। हिन वक़्त ताईं संदसि को बि ॾस पतो न मिली सघियो आहे। ज़रियनि मूजिबि गुम थी वियल काज़ी इजाज़ वॾे वज़ीर मुराद अली शाह जा माली मामला ॾिसंदो हुयो। वारसनि पुलिस तोड़े दोस्तनि बि काज़ी इजाज़ जी गुमशुदगी बाबति का तस्दीक न कई आहे।